नाज़रीन, मीरपुर बठोरो प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत पारां 7 डिसंबर आचर जे ॾींहं ते सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां निकिरंदड़ रैली खे कामयाब करण लाइ प्रेस क्लब जे सदर ख़ालिद खट्टी जी सदारत हेठि अहम इजलास प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अली सूमरो जी ऑफिस ते गुज़रियो, जंहिंमें सक़ाफ़ती ॾिहाड़े वारे ॾींहुं 7 डिसंबर ते निकिरंदड़ रैली खे भरपूर नमूने सां कामयाब करण लाइ हिकमत अमली जोड़ी वई। प्रेस क्लब सूफ़ी शाह इनायत पारां निकिरंदड़ रैलीअ खे कामयाब करण लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि खे 7 डिसंबर ते शहर जे तला चौक वटां निकिरंदड़ रैली में भरपूर शिरकत जी अपील की वई आहे। इजलास में प्रेस क्लब जो सरपरस्त आला बाबू खैरपुरी, सीनियर साफ़ी करीमदास चांडियो, साफ़ी अब्दुल गफूर मेमण, हाजी मूसा खट्टी, साफ़ी मुश्ताक चांडियो, साफ़ी नज़ीर अहमद लाशारी, साफ़ी इंतज़ार खट्टी, साफ़ी मज़हर नवाज़ ज़हूर, साफ़ी सज्जाद सूमरो, नौजवान साफ़ी क़यूम मल्हा, साफ़ी सचल शोराई, साफ़ी कुर्बान चौंग, साफ़ी बशीर मल्हा, लतीफ़ मल्हा, साफ़ी लाल बख्श खाड़क ऐं ॿियनि शिरकत कई।